जुबा चंद था जिय के टुटन था साज साथियों और जानबाज दोस्तों और दिल नवाज साथियों अचो तको बिलो करियो अचो तको बिलो करियो बुलंद हौसलो करियो जियूं जे जहान में थी सरफराज साथियों असांजे काफ़िले जा सरवाण हाजी अब्दुल मेमन साहब ही पिंडान ही मोहब्बतूं ही इस्तक़बाल कराईंदड़ भेरिया जो महबूब इंसान सजाद मेमन साहब ऐं हिते वेठल मुंहिंजा पिरी प्यारो जीएस हक मौजूद मेमन मोहब्बत जो नालो आहे मेमन प्यार जो नालो आहे मेमन पापोह जो नालो आहे मेमन सूंह जो नालो आहे मेमन सच्चाई जो नालो आहे मेमन अज़मत जो नालो आहे मेमन हवान जो नालो आहे मेमन तूफ़ान जो नालो आहे मेमन सदाकत जो नालो आहे मेमन अज़मत जो नालो आहे ऐं मेमन आकाश ते सितारनि जा कहकशाईंदड़ माण्हुनि जो नालो आहे तव्हां ॾिसो त मेमन पे मीम थो अचे मदनियम पे मीम थो अचे ऐं मोहम्मदम पे मीम थो अचे उन करे असीं उन मदनी सरकार जा पोइ लॻायूं जंहिं हक़ ऐं सच जो अलम खयो आहे जंहिं हक़ ऐं सच लाइ जंग जोटी आहे उन करे ही मेमन इतिहाद जेको आहे हिते ॿ टे दोस्त चई विया त मेमन क़ौम असीं क़ौम न आहियूं सिंधी क़ौम जो हिसो आहियूं छो त सिंध खां सवाइ जीअं मच्छी पाणीअ खां सवाइ नथी रही सघे असांजी धरती माउ आहे उन्हनि माण्हुनि सां असीं कढायूं ही मेमन इतिहाद असांजी पहिरीं विख आहे असांजो पहिरियों कदम आहे त असीं पाण में मुतहिद थियूं पाण में गॾु थियूं पाण में हिक ॿिए जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे ख़तम करियूं ॿी असांजी विख हिन धरतीअ जी तइमीर हूंदी ॿी असांजी विख बुख ऐं इफ़लास जे ख़िलाफ़ जंग हूंदी ॿी असांजी विख हिन समाज मां ॾोह जबर ऐं उनखे ख़तम करण लाइ असांजी जंग हूंदी छो त असीं लतीफ़ जा पोइ लॻूं असीं मुर्शिद लतीफ़ जो पैगाम खणी निकिता आहियूं त वाको हॾमल आहे कर सॼनि मथे संडा मन तुंहिंजी काय सदर में सार थी सॾु सुञाणी प्रिय जो वांगी जे न वरनि त गुजारो खे कनि कूड़ी दावा दोस्तीअ जी उन करे असां दोस्तीअ जी जेको दावा कंदो आहे तव्हां ॾिसो त सिंध में दोस्तीअ जा मयार आहिनि सिंध जे अंदरि जॾहिं कंहिं वटि साम छॾी वेंदी हुई त हू पंहिंजो सुर ॾेई छॾींदो हो दोधे सुमरे वारनि अबड़नि वटि पंहिंजूं साम्हूं छॾियूं अबड़ा सभु मारिजी विया पर पंहिंजूं साम्हूं ढारियुनि जे आॾो न छॾिया उन करे ही असांजी विख आहे सॼी सिंध जे मारू वारनि जा ॾुख ऐं ॾोलावा ख़तमु करण वारा असांजूं विखूं आहिनि हिकिड़ा क़दम आहिनि ही पहिरियों क़दम आहे असांजो ॿियो क़दम हूंदो त जीअं सभिनी बिरादरियुनि खे गॾे हिकिड़ो गुलदस्तो ठाहियूं त जीअं ही जेको इस्तिसाली समाज आहे ही जेको इस्तिसाली टोलो आहे ही जेको इस्तिसाली निज़ाम आहे उनखे टोलियूं मूंखे निज़ाम ते हिकिड़ो लतीफ़ो यादि थो अचे जॾहिं सीउ पवंदो आहे त सियारे में पोइ ब्रोही जेके आहिनि खीर थर खाए त ही लही दारू ते घणो सीउ हूंदो आहे पोइ को आयो माण्हू हिते आयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो हो सो कंहिंखे चई मानी खाराए हुननि चयो भाई मुस्लमान बणी आहे रोज़ो कोन रखी आहे हुतां फिरी वियो हुनखे चई बाबा हुत त रमज़ूअ नाले हमला लथो पियो आहे भींग लॻी पिया का केरु मानी कोन थो ॾे वरी कुझु ॾींहं गुज़रिया महरम शरीफ़ जी ॾही हुजे ॿियो माण्हू आयो हुन जो सिंधिया माण्हू ॾाढा महिमान नवाज़ आहिनि ऐं वञा हलो चङो मानी खाराए चयो शर्म कोन अथई इमाम हुसैन जो क़त्ल थियल आहे टीजो लॻो पियो मातम कर सबीलूं वरी फिरी सिरी अची हिन वारे महिरू लथो पियो भींग लॻी पिया मातम लॻो पिया का शइ कान थी लॻे वरी हुननि जो सुलझल ऐं पढ़ियल लिखियल माण्हू आयो अची पुछईं भाई छा मसइलो आहे जी मसइलो इहो आहे त निज़ाम हिते जे हराम अहिड़ो ठाहे छॾियो आहे सिस्टम ठाहे छॾियो आहे पघार थोरो 24 पैर ड्यूटी वरी ॿिए खां पुछईं सभिनी चइबो आहे निज़ाम ख़राबु आहे वरी चई बाबा न को महबूब जो ॾोह आहे न को रमज़ूअ जो ॾोह आहे उते हरामी हिकिड़ो निज़ू लथल आहे सॼी तबाही करे उन करे हिननि माण्हुनि अहिड़ो निज़ाम ठाहियो आहे त जीअं हिते जे माण्हुनि खे यरगमाल करे रखूं तइलीम फुरियूं सिहत फुरियूं तव्हांजा रोड ऐं रस्ता ॾिसो सॼी
सॼी सिंध शाहिद आहे सॼी सिंध तबाहीअ जो नहो थी पड़े कुल्हे फाट में कचरो मथो उघाड़ो भेनर पुॼाड़ो बुरे हिन नमूने हीअ सूरत हाल आहे सॼी सिंध जी उन करे हीअ रुगो मेमण इत्तेहाद रुगो ताड़ियुनि वॼाइण लाइ कोन्हे मेमण इत्तेहाद अमली कदम खणण आयो आहे छो त सिंध जा मेमण सरमाएदार आहिनि सिंध जा मेमण वापारी आहिनि सिंध जा मेमण ज़मींदार उन्हनि सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त सिंध जे अंदरि मेमण लिमिटेड सारे का नंढियूं नंढियूं काटेज फैक्ट्रियूं हणो ऐं पंहिंजे बच्चनि खे ऐं सिंध जे माण्हुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा खोलियो ॿिए नंबर ते अहिड़ो सिस्टम ठाहियो सॼी सिंध जे अंदरि हर ज़िले में हिकिड़ी मॉडल इस्पताल हुजे तव्हां आगा खानी ॾिसो आगा खान यूनिवर्सिटियूं आगा खान इस्पताल सभु शइ ठही वई आहे फ़क़ति सिस्टम जी ज़रूरत आहे प्लानिंग जी ज़रूरत आहे हिकमत अमली जी ज़रूरत आहे उन करे हाणे असांजो कदम उन तरफ़ हूंदो असांखे हिननि इस्तिसाली टोले जे ख़िलाफ़ विढ़णो पवंदो मूंखे जॾहिं ख़बर पई त हिकु माण्हू जंहिं कोशिशि कई त हीउ जेको जलसो आहे न थी असां कंहिंजे ख़िलाफ़ कोन्हे छो त असीं अमन पसंदि माण्हू मोहबती माण्हू पर जेको माण्हू तव्हांखे तंग कंदो तव्हांजे गिरेबान में हथ विझंदो त उन सां जंग जोटण इस्लाम थो चए जंग कयो उथो त जंग जोटियूं उथो त जंग जोटियूं हराम खोर चूम सां वॾो पियो इनक़िलाब अचे वॾी धाम धूम सां तव्हांखे ख़बर आहे त जेको माण्हू असांजी क़यादत थो करे उन जो किरदारु कहिड़ो आहे उन मटियारी ज़िले जे अंदरि उन 9 लखी गोतरीअ खे गोॾा खोलाए छॾिया जेके पाण खे अच्छे कारे जो मालिक सम्झंदा त असीं कंहिं फुड़कूं वॾे रखंदा रहंदा ज़ाती दुश्मनी असांजी कंहिंसां न आहे पर को बि असांजे कारकुन खे को बि असांजे माण्हूअ खे बेवाहियो अनधन कोन सम्झे हथ असांखे बि विढ़ण असांखे बचे थो उन करे पंहिंजे आपे में रहो पंहिंजे उन हिसाब सां रहो उन करे असांखे हिन मेमण इत्तेहाद खे वसी कैनवास में खणी वञिणो आहे ऐं उहो कैनवास थींदो तव्हांजे बदीअ सां तव्हांजे जदोजहद सां 85 लख मेमणनि सॼी सिंध में हिकिड़ो अधु न आहे 85 लखनि जेकॾहिं तव्हां रुपयो बि गॾु करियो महीने ते 85 लख थी त तव्हांजो माण्हू बेरोज़गार थींदो तव्हांजो माण्हू अभारो थींदो तव्हांजो बेरोज़गार थींदो नौकरियुनि खां वेंदो ऐं ज़िले नौशहरे में 65,000 वोट मेमण बिरादरी उन करे पाण खे पंहिंजूं सिफ़ूं जेके आहिनि न उहे दुरुस्त कयो मूंखे आहे शायदि हमरा हिकिड़ो सो तस्वीर ठाहे हई भित ते तस्वीर खे हेठां लिखियईं त हिन मां ग़लतियूं कढो जेको आयो उहो ग़लतियूं कढंदो हुयो जेको ग़लतियूं कढंदो वञे वरी साॻी तस्वीर आहे त हिन खे दुरुस्त कयो उन करे कंहिं हथ ई कोन लाइ हिते हर माण्हू जेको आहे तीर ऐं तबरा करण लाइ तयारु आहे पर को तइमीरी कमु करण लाइ तयारु कोन्हे उन करे असांखे जेका पंहिंजी सोच आहे उनखे पॉज़िटिव रखणु खपे मुसलसिल जदोजहद करणु खपे त जीअं असीं अॻिते वधी सघूं बंद बनाकर सोना जाना दरिया आख़िर दरिया है छो त सिंध मेमण इत्तेहाद हिकिड़ो दरिया जो नालो आहे जेको दरिया सखर खां शुरू थियो आहे ऐं उहो सियाफ़ उन करे पाण खे महदूद न कयो पंहिंजी सोच वसी कयो ऐं जेके तव्हांजे पाड़े में था रहनि उन्हनि खे पंहिंजो अज़ीज़ सम्झो छो त हाला वारो माण्हू देरि सां पहुचंदो पर तव्हांजो पाड़े वारो माण्हू वधीक पहुचंदो आहे उन करे उन्हनि खे पंहिंजो भाउ सम्झो नफ़रत जे नांगनि खे मिटाए छॾियो मोहबत जो मीनार ॾियो छो त असांखे असांजो लतीफ़ सरकार सम्झायो सुते संजई विॾूं विखंदे वेसरा वेर विधुई वेई आसारन ओचते जिन दरख्तों पे परिंदों के घर नहीं होते वो कितने ऊंचे ही मोतबर नहीं होते जेके माण्हू जलावत आहिनि जिन माण्हुनि जी पंहिंजी का स्टेटस कोन्हे
उहे माण्हू असांखे न चवनि। उन्हनि लाइ लतीफ़ चयो आहे त कुत्ता करी बनजा दावा करी दड़ जिन करे वड़ा दंद ॾेखारी तिखे। उन्हनि माण्हुनि लाइ लतीफ़ चयो आहे त ही मुंहुं ॾेई बन तूं बिहु खाई न मुए तोसी मली रजायूं तोसी संग न कन तूं मजा तिनकीअ सदाई मारवी। उन करे असांजो पैगाम जेको आहे मोहब्बत जो पैगाम आहे, उख़वत जो पैगाम आहे, भाईचारे जो पैगाम आहे। उन करे असांखे उन्हनि माण्हुनि सां नफ़रत करणी आहे जेके ज़ालिम आहिनि। हिकिड़ो को सरदार हो, को वॾो भोतार हो, नौकर हूंदो, पोइ रोज़ नौकर खे कुटींदो मारींदो ॾेठुअ जी फाथो। पोइ हाजी साहिब जहिड़े माण्हूअ ॾे वियो ऐं हुन खां पुछी त हिन हरामीअ जो इलाजु ॿुधाए। हुनखे इलाजु ॿुधाए छॾियो। हू मारेसि कुटेसि, चए साईं फ़र्क़ु थोरो आहे। हू जंहिंमहिल कुटेसि ऐं मारेसि ही चएसि फ़र्क़ु थोरो आहे। वरियो हू कुटेसि मारेसि ही चएसि फ़र्क़ु थोरो आहे। नेठू अची बेज़ार थियो, हिनखे चई छा थो चई? चई नसीं राज़ जी ॻाल्हि आहे कोन ॿुधाईंदो। चई न ॿुधाए। चई पोइ मारींदे कोन? चई हा। चई फ़र्क़ु इहो आहे त तूं ॾाढे तो गारियूं ॾियां दिलि में सभु ॼाए। उन करे हरामिन खां नफ़रत कर। असांखे मज़ाक थो चए, असांखे मज़ाक थो चए त इन्हनि माण्हुनि खां नफ़रत कयो जेके इंसानियत जा दुश्मन आहिनि। इंसानियत लाइ हुननि जो रूह नथो करे। उन करे मेमण इत्तेहाद खे मुनज़िम करणु इहा तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। असां जेकर लीडर सुजाॻ न हुजूं त अवाम सुजाॻ हूंदो त असांखे कन पकड़ कंदो। उन करे तव्हां सभु गॾिबो ताक़त सां ईंदो। सॼी सिंध जे अंदरि तंज़ीम साज़ीअ जा मरहला असां इंशाअल्लाह हाजी साहिब जे क़यादत में शुरू कंदासीं त जीअं सिंध जे अंदरि सही तंज़ीम कारी करे। छो त असां वटि लेडीज़ विंग उनखे ऑर्गनाइज़ करण जी ज़रूरत आहे। छो त अधु आबादी जेका आहे उहा औरतुनि जी आहे। ॿिए नंबर ते युद्ध जेको हूंदो आहे उहो ताक़त हूंदो आहे, जोश हूंदो आहे, जज़्बो हूंदो आहे, उन्हनि में विलविलो हूंदो आहे। उन करे उन्हनि जूं तंज़ीमूं जिते किथे जंहिं ज़िले में हो तहलके में हो उन्हनि जूं ऑर्गनाइज़ेशनूं ठाहियो ऐं उन्हनि जा फ़ोन नंबर हिकु माण्हू खे ॾेई छॾियो। कंहिं बि माण्हूअ सां को बि असांजो इशू थिए यकदमि रुॻो हिकिड़ो मैसेज वञे त 4000 मोटरसाइकिल जेकॾहिं अची उन माण्हू जी मालिकी कनि त उन माण्हूअ जो नालो कहिड़ो छॾे? हीअ सॼी ॻाल्हि आहे ॿधीअ जी, इत्तेहाद जी। उनखे असांखे अॻिते वधाइणो आहे ऐं असांखे उन्हनि शयुनि लाइ वधणो आहे। ऐं टाइम इलाही वठी वियो आहियां, उन करे आख़िर में हिकिड़ो शेर चई पंहिंजी जॻह वठंदुसि त कातिल जे हथ में लफ़्ज़ आहे खंजर बि संभाले केरु भला। ही मुंहिंजे खून जो तक़दुस थियो जला जला मजबूरी आहे जे जीवन तो में सिंध न पोइ मुंहिंजी तोखां दूरी आहे।